ख़बर ॾियूं हैदराबाद मां, जिते ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स मनपसंद भाड़ा वठण शुरू करे छॾिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हैदराबाद खां सखर, मीरपुर खैरपुर ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधी विया आहिनि। ट्रांसपोर्टर्स दादू लाड़काणे नवाबशाह समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि जा भाड़ा बि वधाए छॾिया आहिनि। वधीक भाड़ो वठण तां ट्रांसपोर्टर्स ऐं मुसाफ़िरनि में मुंहमारी बि रोज़ जो मामूल बणियल आहे। ट्रांसपोर्ट अथॉरिटी कार्रवाई न पई करे। तव्हांखे हैदराबाद में आगाह कयूं पिया। ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स मनपसंद भाड़ा वठण शुरू करे छॾिया आहिनि। हैदराबाद खां सखर, मीरपुर खैरपुर ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधाया विया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। हैदराबाद में ईद वेझो ईंदे ई ट्रांसपोर्टर्स मनपसंद भाड़ा वठण शुरू करे छॾिया। हैदराबाद खां सखर, मीरपुर खैरपुर ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट जा भाड़ा वधी विया आहिनि। ट्रांसपोर्टर्स दादू लाड़काणे नवाबशाह समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ गाॾियुनि जा भाड़ा बि वधाए छॾिया।